अस्सलाम वालेकुम या अली मदद हक मौजूद दोस्तों कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि आहियो ठीक ठाक हुनमान दोस्तों अॼु असीं हिन वक़्तु पाण वेंदासीं रमली ॻोठ जिते हिकिड़ी नंढी स्ट्रीम वहे थी जेका मथां पहाड़नि मां पाणी अचे थो ऐं ॾाढो ख़ूबसूरत नज़ारो आहे। असीं अॼु हिन वक़्तु उन साइड घुमणु वेंदासीं ऐं तव्हांखे बि ॾेखारींदासीं ऐं घुमाईंदासीं त हू केतिरी न ख़ूबसूरत ऐं मतिलबु जिन छा ॻाल्हि कजे एतिरी प्यारी आहे। अचो त हलूं ऐं तव्हांखे ॾेखारियूं। हिन वक़्तु पाण वञी रहिया आहियूं हाणे साईं फरहान बाइक ड्राइवर आहे। सलाम अलैकुम चाचा। ए रहा नहीं जाता तड़प ही ऐसी है ना। नहीं सुके जी दोस्तों ही असीं वञी रहिया आहियूं रमली जे तरफ़। अॻियां ई असांजे साम्हूं रमली ईंदी ऐं असीं रमली ते वेंदासीं ऐं थोरो मज़ो माणींदासीं। हिन वक़्तु असीं रमली में पहुची चुका आहियूं। रमली में पर असीं जो नंढी टकरी राय थिए थी इन ते असीं मथे चढ़ंदासीं। हलो दा दोस्त मुंहिंजा ॾाढा तकड़ा आहिनि मूंखां अॻे भॻा आहिनि। वाह 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 हेॾो असीं मथे चढ़ी आया आहियूं मतिलबु हल एॾो मथे क़ुर खां वॾो चढ़ी विया मिंट में हलंदा अञा चढ़ूं मथे रखिणो पवंदो हल अल्लाहू हाणे असां टकरे ते मथे चढ़ी आया आहियूं पर वॾो सक हूंदा क़ुर जो कसम आहे। व्यू ॿुधाए पाणी माना ईअं सम्झो व्यू ॻाल्हाए थो असां मज़ो ॾाढो अचे सुबुह जो सवेल सतें साढे सतें में तव्हां हिते अचो मज़ो अचे छा त सुकून आहे कुदरत दुनिया हिते आहे। असां हरू भरू भॻा बीठा हूंदा आहियूं क़ुर ॻोठ चरिया आहियूं असां बि माना बसि सॼा पैसा हिन लफ़्ज़नि जा ईअं न वो जिन चवंदा आहिनि न बसि मतिलबु बाबा टूर ते माण्हू ईंदो आहे जिन चवंदा आहिनि बाबा बसि जगह का व्यू देख के बसि जिन चइबो आहे पैसे पूरे हो जाते हैं। असांजे सिलसिले में इहा आहे बाबा है न हा मज़ो अचे थो बाक़ी पैसा पूरा थींदा बाक़ी ज़िंदगी आहे। ही आहे रमली ॻोठ। इन सां लॻोलॻि जेका नंढी नहर वहे थी नहर मां मुराद जेको जबल मां थो पाणी ईंदो आहे उहो पई वहंदो आहे उनखे सम्झंदा आहियूं स्ट्रीम। पाणी जबलनि वारो पई मथां वहंदो आहे। हिन वक़्तु थोरो सीज़न न आहे इन वक़्तु थोरो पाणी घटि आहे थोरो न काफ़ी घटि आहे पाणी। ही सावण जी सीज़न जॾहिं बारिशूं पवंदियूं आहिनि उन वक़्तु तमामु घणो पाणी हितां पई वहंदो आहे। लॻंदो आहे त यार न का पॉइंट आहे माना को मज़ेदार पॉइंट आहे तमामु घणो मज़ेदार आहे सुकून वारी पॉइंट आहे माना एॾो त मज़ेदार मज़ो ऐं सुकून हूंदो आहे न हिते जी छा ॻाल्हि कजे। हे साम्हूं तव्हां ॾिसी सघो था हीअ नंढी नहर वहे थी। अदा हीअ जेके पहाड़ अथव हीअ मरगला जा पहाड़ अथव ही वारा मरगला सभिनी खां केतिरो न ख़ूबसूरत ऐं प्यारो नज़ारो आहे। वाह वाह हे साईं मुंहिंजा दोस्त वेठा परे परे मूंखां मां हिन खां थोरो परते वेठो ख़ूबसूरत मौसम ऐं दिलकश मौसम न सर्दी न गर्मी। असां वटि हर कॾहिं महिल हेॾी गर्मी आहे क़ुर कसम आहे छा निकिरंदो आहे ईअं दिलि चवंदी आहे पखो पाण गॾु खणी घुमूं अलाह जो कसम आहे हिते साईं मौसम आहे इन उस्ताद पर न मौसम कीअं आहे हिते ईअं हितां माना तव्हांखे पूरी इस्लामाबाद ज़ाहिर थींदी माना हितां ॾिसो न तव्हां हे सेंटर मॉल असांजे साम्हूं ही ॾिसो फरहान हितां बुल त पोइ मोनाल ते ठिला हा हा हेॾे बुल बाबा तुम्हारे बुल का बस भलिया अगर मैं हेते बुल दिनम तो बचनो मा मोनाल देलनम बस बची ने उस्ताद मोनाल दिनम पाणी भी दे ता हे बुल क्या है ते के बड़ी पवे पो मुके मोनाल न करो फायदो बाबा मा पाण दिनम बाबा अरे कोन भजनी जंग भजी दे तबे खेरा मा खणी ल मा ना पिम से खेरा 4 महीना माल ओडी नुम तो के छाए अरे 4 महीना ओडी गाला मना 4 महीना चराए बडू वर्ष बस यो बता करे जिंदगी मोनाल देवो आए ओ ख्याल ना गाला 3 महीने में सेमेस्टर खत्म थिंदो आ। अरे कहना क्या चाहते हो। अब ही है रमली स्ट्रीम ता के रमली स्ट्रीम देखा मां पाण तुर्की पियो
दोस्तो ही हुई रमली स्ट्रीम जेका अवांखे ॾेखारण पिए चाही। तमामु ख़ूबसूरत ऐं प्यारी स्ट्रीम आहे। तमामु घणो मज़ो ईंदो आहे, पर हिन वक़्तु उन स्ट्रीम में पाणी घटि हुयो। उनजो रीज़न इहो हुयो त सियारे में बारिशूं घटि पवंदियूं आहिनि ऐं सावण में तमामु घणियूं पवंदियूं आहिनि। ऐं सावण में जो जबलनि तां मथां पाणी ईंदो आहे सॼो लही हेठि नहर में वहंदो आहे, जेको तमामु ख़ूबसूरत नज़ारो पेश कंदो आहे ऐं तमामु ॾाढो मज़ो ईंदो आहे। उम्मीद आहे अॼोको व्लॉग तव्हां दोस्तनि खे ज़रूरु पसंदि आयो। जे पसंदि न बि अचे त लाइक शेयर कमेंट ज़रूरु कंदा। सिंध सलामत, साथ सलामत, जी सिंध।